ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां यूरोपी यूनियन जे सफ़ीर डॉक्टर रीना क्योनिका जी मुलाक़ात। ॿिन्ही अॻवाननि विच में ग़ुर्बत जे ख़ात्मे जे प्रोजेक्ट ते ॻाल्हियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह ॿोॾि मुतासिर जी मदद करण ते यूरोपी यूनियन जा थोरा मञिया। ॿोॾि सबबि 20,000 स्कूल ख़राब ऐं बुरी तरह मुतासिर थिया। वॾो वज़ीर मुराद अली शाह असां चाहियूं था त यूरोपी यूनियन सिंध में स्कूलनि जी इमारतुनि जी तामीर में मदद करे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह यूरोपी यूनियन जे सफ़ीर डॉक्टर रीना क्योनिका जी मुलाक़ात। ॿिन्ही अॻवाननि विच में ग़ुर्बत जे ख़ात्मे जे प्रोजेक्ट ते ॻाल्हियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह ॿोॾि मुतासिरनि जी मदद करण ते यूरोपी यूनियन जा थोरा मञिया। ॿोॾि सबबि 20,000 स्कूल ख़राब तरह सां मुतासिर थिया। वॾो वज़ीर मुराद अली शाह असां चाहियूं था त यूरोपी यूनियन सिंध में स्कूलनि जी इमारत जी तामीर में मदद कनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।